गुरु रूप साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जीअं त धन श्री गुरु नानक देव महाराज जी पावन बाणी जपजी साहिब जी वीचार कंदे अॼु जपजी साहिब जी 20 पौड़ी जी वीचार सांझी करणी आहे। सो अचो एकाग्रचित थी करे सम्झण जो जतन कयूं त साहिब गुरु नानक देव महाराज 20 पौड़ी में कहिड़ी बख़्शिशा करनि था, सिख के कहिड़ी सम्झाणी ॾियनि था। साहिब फरमाईंदा 20 पौड़ी जे अंदरि, साहिब फरमाईंदा भरिए हथ पैर तन दे। भरिए जो अर्थ आहे भरिजी वञे। चवंदा हथनि पैरनि खे जे अगरि शरीर खे मिट्टी लॻी वञे, ऐं मिट्टी ॿी पंक्ति में फरमाईंदा खे पाणी धोते तरस खे जो अर्थ आहे मिट्टी। साहिब फरमाईंदा भरिए हथ पैर तन दे। जे अगरि हथ पैर तन शरीर तुंहिंजा मिट्टी सां भरिजी वञनि त छा करिणो पवंदो? हुते पाणी धोते उतरस खे पाणी सां असां साफ़ु कंदा आहियूं, पोइ छा थींदी आहे? खे लही वेंदी आहे, उतरस लही वञणु, उतरस माना उतरी अची वञे। पाणी धोते पाणी सां साफ़ु थी वेंदी, मिट्टी जॾहिं शरीर खे लॻी वञे पाणी सां साफ़ु थी वेंदी। उनखां बाद साहिब फरमाईंदा चवंदा मूत पलीती कपड़ होए। जे अगरि कपिड़े खे मल मूतर थी थो वञे, मल मूतर लॻी थो वञे त पोइ कपिड़ो पलीतो थी वञे। मूत पलीती मल मूतर ख़राबु शयूं, कोई बि अनगिनत ॿार घुमंदे घुमंदे केॾी महिल अहिड़ा पाणी जा नाली जा कोई गंदगी जा छंडा लॻी वेंदा आहिनि, या पसीनो थी वेंदो आहे इंसान जे कपिड़नि में, पोइ छा थींदो आहे? उनखे कीअं साफ़ु करिणो पवंदो आहे? दे साबुण लही वियो धोए, कपिड़ो साबुण सां साफ़ु थींदो आहे। मूत पलीती कपिड़ होए दे साबुण लहिए ओह धोए। साबुण खणी करे उहो धोई छॾिबो आहे। अगली पंक्ति में साहिब फरमाईंदा चवनि था भरिए मत पापा कै संग। जे अगरि इंसान जी सोच कठोर थी वञे, मत समझ ख़राबु थी वञे, जॾहिं इंसान जी मत ख़राबु थी वेंदी आहे न, हिर्दो कठोर थी वेंदो आहे न, त इंसान कंहिंजो लिहाज़ न आहे कंदो, उनजे अंदरि निम्रता न हूंदी, अहंकार हूंदो आहे, उहो हमेशह पाप करण जी वृत्ति रखंदो आहे। चवंदा उहो पापनि वारी वृत्ति वापसि धोइजे कीअं? भरिए मत सोच पापा के संग, पापनि वारी मत थी वञे, समझ सॼी पापनि वारी गुनाहनि करण वारी थी वञे, पोइ उहा कीअं साफ़ु थींदी? ओ दोपे नावे के रंग। परमात्मा जा गुण उन्हनि जी वीचार ॿुधण सां ई उहा मत साफ़ु थींदी आहे। भरिए मत पापा के संग ओ दोपे नावे के रंग। इतिहास में बि कई अहिड़ा ज़िक्र ईंदा आहिनि जेके कल ताईं कठोर हूंदा आहिनि। जॾहिं गुरु साहिब जी बाणी ॿुधनि था, उन्हनि जी वीचार ॿुधनि था, मन उन्हनि जो निर्मल थो थी वञे। मन निर्मल थो थी वञे, उहे भगत था थी वञनि, उहे सुठा कमु करणु लॻनि था। साहिब फरमाईंदा जॾहिं मत पापनि वारी थी वञे, ख़राबु थी वञे, पर उहा साफ़ु थींदी परमात्मा जे गुणनि सां, उनजी वीचार सां, उनजे रंग सां। ओ धोपे नावे के रंग। अगली पंक्ति में साहिब फरमाईंदा चवंदा पुन्नी पापी आखण न आहे। छड़ो चइण सां ईअं न आहे त पुन्नी आहे या पापी आहे, कर्मनि सां आहे। चवंदा पुन्नी पापी आखण न आहे, चइण जी ॻाल्हि न आहे। कर करण लिखले जाओ। जॾहिं बंदो कमु कंदो आहे न, जे अगरि पुण्य वारा कमु कंदो, चङा कमु कंदो, त उहो पुन्नी थींदो। ऐं जे अगरि मंदा कमु कंदो, चोरी ठगी, पोइ छा थी वेंदो? पापी थी वेंदो। जी 17 पौड़ी जे अंदरि कुझु पुन्यनि जी वीचार अचे थी, ऐं 18 पौड़ी जे अंदरि कुझु पापनि जी वीचार अचे थी। हाणे बंदा तोखे पाण खे हिसाबु लॻाइणो त तोखे कहिड़ी वीचार जे अंदरि अचिणो, तोखे हुकुम जे अंदरि अचिणो आहे, हुकुम खां ॿाहिरि वञिणो। पुनी पापी आखण न आहे, कर करणु लिखले जाओ। जे अगरि पापी थी वए न, त उनखे साहिबु अगली पंक्ति में सम्झाइनि था। चवनि था ईअं न सम्झ त पाप जो ॿिज तूं पंहिंजे हिर्दे में पोखे करे ॿिया खाईंदा। आमतौर ते चवंदा हे कमु करे वठां, हे को कमु करे वठां, शायदि मां बची वञा। मतां कोई न ॾिसे, मतां चोरी कंदे कोई न ॾिसे, मतां ठगी कंदे कोई न ॾिसे, मतां कूड़ ॻाल्हाईंदे कोई न ॾिसे, कोई नथो ॾिसे, पर जेको तूं कमु करे थो न ग़लति, उनजो ॿिज तूं पोखे छॾियो, वापसि उनजो फल बि आपे बीज आपे ई खा। उहो कहिड़े तरीक़े सां? कई इंसान अहिड़ा हूंदा आहिनि जेके माउ पीउ सां
बदसलूकी कंदा आहिनि, ग़लति तरीक़े सां हलंदा आहिनि। ग़लति तरीक़े सां जंहिं महिल हलंदा आहिनि न माउ पीउ सां, त उन्हनि जो उहो ॿिज विझणु शुरू कयो अथऊं। छाजो? पाप जो ॿिज। जंहिंजे करे उनजा पंहिंजा बच्चा ॾिसणु शुरू कंदा आहिनि त मुंहिंजो पिता मुंहिंजी माता पंहिंजे माउ पीउ सां कीअं था हलनि, माना असांजे ॾाॾे ॾाॾी सां कीअं था हलनि। जहिड़े तरीक़े सां उहे हलंदा आहिनि, पोइ जीअं उहे नंढा ॿार वॾा थींदा आहिनि, पोइ वापसि उहो फल उन्हनि जे लाइ तयारु हूंदो आहे। जहिड़े तरीक़े सां उहे पंहिंजे माउ पीउ सां हलिया, वापसि उन्हनि जा ॿार बि उन्हनि सां उअं ई हलंदा आहिनि। आपे बीज आपे ई खा। जेकर तूं चोरी करे तूं ईअं न सम्झ त इहो मां ॿिए जे लाइ ॿिज पोखे आयो आहियां, वापसि तुंहिंजी बि कोई न कोई चोरी करण जे लाइ तयारु वेठो हूंदो। छो न तूं पुण्य करे थो, जेकर तूं सवाब जो कमु कंदे, तूं भलो कंदे न, तुंहिंजे लाइ बि ॿियो भलो करण जे लाइ वेठो हूंदो। छो त जेको तूं ॿिज पोखे थो, जेकर भले जो ॿिज पोखे थो त तोखे मिलंदो ई भलो, तूं भलाई सां ज़िंदगी जी सघे थो। जेकर बुराई जो ॿिज पोखते त भोगणी बि तोखे बुराई पवंदी। आपे बीज आपे ई खा, नानक हुक्मी आवजा। जे अगरि तूं पापनि वारी वृत्ति रखे थो न, त परमात्मा जो हिकिड़ो निजम आहे, हिकिड़ो कानून आहे, उनजो हुकुम थियल आहे, ऐं नानक उन कानून अनुसार तोखे हमेशह जनम मरण जे गेड़े में अचिणो पवंदो, तोखे हमेशह दुख भोगणा पवंदा। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।